पाको हवा अहवाल वनी कर अरबी सां हिन हालत जा हिन उम्मत जा अहवाल वनी कर अरबी सां। मां इहो शेर चयुमि त असांजे कूड़ आलमनि सुवारनि एतिराज़ कया। मां बि मुंहिंजी बि जवानी एतिराज़ कयूं पोइ मां उन्हनि खे जवाब न ॾिनो। मां सिधो हज़रत साईं ॿेर वारनि ॾे वियुमि। साईं जन खे कचहरी लॻी पई। मां बि वञी साईं जन सां मिलियुमि। साईं जन हाल अहवाल पुछो। मां साईं जन खे मां निहारियुमि त हाणे ॿिनि माण्हुनि जे मुंहं ते कीअं साईं खे चवां। मां साईं जन खे अर्ज़ु कयो साईं मां पंहिंजे मुंहं सां तव्हां सां अहवाल कंदुमि। साईं जन फरमायो पुट हिन जमात में वांदा थियूं ओॾे ओभारे पासे पंहिंजो प्लाट आहे ओॾे मुंहिंजो थोरो कमु बि आहे ओॾे हलूं था भला तेसिताईं मां चयो साईं ठीकु आहे। साईं जन ॿियनि खां हाल अहवाल वरिता। आख़िरी वांदा थिया पोइ उन्हनि खे चऊं दादा मुंहिंजो थोरो कमु आहे मां उन सां वञा थो ओॾे प्लाट ॾे। पोइ मूंखे चऊं त पुट असां साईं हज़रत साईं ॿेर वारा ऐं ॿियो मरहूम कादिर बख़्श अल्लाह ताला उनजे क़बर जे मथां बि किरोड़ा रम ॼमी फरमाए टियों मां असां टे ॼणा घिटीअ मां हलूं था ओभर तरफ़ मुंहुं करे। पोइ साईं जन खे मां अर्ज़ु कयुमि त साईं मां हिकिड़ो शेर चयो अथमि उन ते कुझु आलम सुवारा मूं ते थोरो नाराज़ थी पिया आहिनि। पोइ मां इन जे करे आयुमि त मां साईं जन खे अर्ज़ु कयां उहो शेर बि ॿुधायां त शेर सही आहे त चवां जे सही न आहे त पोइ न चवां। साईं जन मूंखां पुछा कई त पुटु शेर कंहिंजो आहे। मां अर्ज़ु कयुमि त सलीम गाड़ी मोरीअ जो सलीम मरहूम सलीम अल्लाह ताला उनजे क़बर जे मथां बि किरोड़ा रहम ॼमी नाज़िल फरमाए। नालो त ॿियो पर तख़ल्लुस इहो सलीम। पोइ साईं जन खे जॾहिं सलीम नालो ॿुधायमि त साईं जन मूं ॾे निहारे करे चयो ॾाढो सालियो इंसान हज़रत ॿेर वारा था जंहिंजे लाइ चवनि सालियो इंसान। मां त साईं हैरान थी वियुमि त साईं ॿेर वारो त चए वॾो सालियो इंसान आहे। पोइ मूंखे चवंदो पुट ॿुधाए हाणे मां घिटीअ में हलां वेठो साईं ॿेर वारनि खे शेर ॿुधाईंदो बि वञा थो। साईं जन सॼो शेर ॿुधी करे चयो पुट पुट सही आहे बिल्कुलु तव्हां चवंदा कयो। मां साईं जेको एतिराज़ था करनि पोइ पाण जेके जुमिला फरमायूं उहो मां इन करे ॿुधाईंदो आहियां पाण खे पढ़ाइण जे लाइ न पर नंढनि खे इन ॻाल्हि जे लाइ बि त उहे बि थोरो एहतियात करनि उमालक फतवा ॾियण जे लाइ। पोइ साईं जन फरमायो त पुट जेको एतिराज़ करे तव्हां उनखे चओ त तूं इन मक़ाम जो ई न आहे माना इहा शइ तोखे सम्झ खां मथे आहे तंहिंजे करे तव्हां चओ चई ऐं पाको हवा अहवाल वनी कर अरबीअ सां हिन हालत जा हिन उम्मत जा अहवाल वनी कर अरबीअ सां। अॼु उम्मत फिरका थी अॼु मिल्लत तबका थी अॼु उम्मत फिरका थी अॼु मिल्लत तबका थी तौहीद परस्तन जी थी गिला अहवाल वनी कर अरबीअ सां। पंहिंजे दिल में ख़ुशि अल्लाह जी नेमत जो शुक्रियो अदा थो कयां। मूंखे यकीन आहे हज़रत साईं ॿेर वारनि बि मुंहिंजे लाइ ज़रूरु दुआ कई। हज़रत साईं अमरोटी साहब मोहम्मद शाह अमरोटी रहमतुल्लाह अल्लाह ताला उन्हनि जे क़बर जे मथां किरोड़ा रम ॼमी उन्हनि सां बि खोड़ सारा हवाल पर हाणे मां ॿुधाईंदुसि त ईअं यका हवाल थींदा। हज़रत साईं हाफ़िज़ महमूद असअद हारेजवी रहमतुल्लाह उन्हनि सां खोड़ कचहरियूं उन्हनि जूं दुआऊं हज़रत अमरोटीअ जूं दुआऊं हज़रत ॿेर वारनि जूं दुआऊं हज़रत मोहम्मद आलिम जरार पहोड़ वारा उन्हनि जूं दुआऊं हज़रत मोहम्मद याकूब सुमरानी रहमतुल्लाह उन्हनि जूं दुआऊं हज़रत सैयद अब्दुल्ला शाह बुखारी त मूंखे दुआउनि सां अॾे उन्हनि जो दुआउनि जो असर हज़रत साईं हैदरी साहब जिन उन्हनि खे बि ॾिठो या ॿुधो उन्हनि जो ताल्लुक़ मूंसां जेको उहो बि दुनिया जे ॾाढो लिकियल शिकियल कोन्हे। इन्हनि बुज़ुर्गनि जे दुआउनि सां अल्हम्दुलिल्लाह अबे अम्मा जे दुआउनि सां मां अम्मा जे ॾाढो आहियां ऐं अञा बि शींहं वांगुरु गजां छॾींदो त मां हलंदुमि कलाक छा त ॿ कलाक हलंदुमि। हा ईअं न आहे थोरो हाणे अचो त वरी हिन पासे ॾे मां अचां। हा मां ईअं चवंदो आहियां त दोस्त उहे जेके हुजनि साहिब ज़ौक़ मूंखे ॿुधनि ऐं मुंहिंजे ॻाल्हि खे सम्झनि बि ईअं छड़ो हेॾो वाह वाह सां न ॿुधनि पोइ भले सुभान अल्लाह जो आवाज़ गूंजे बाक़ी छड़ो मां चवां त उथी ॿियो सुभान अल्लाह त उथंदो मजबूर थी करे दिलि में खणी कीअं हुजे पर मजबूर थींदो ईअं।